ईरानी सदर इब्राहिम रईसी हेलीकॉप्टर जे हार्ड लैंडिंग का पोइ लापता। ईरानी सदर सां परॾे वज़ीर बि गॾु हो। ईरानी घरू वज़ीर हादसे ऐं सदर सां राब्तो न थियण जी तस्दीक करे छॾी। संदसि चवणु आहे त ओभर अज़रबैजान में ॾेम इफ़्तिताह खां पोइ वापसीअ दौरान हेलीकॉप्टर हादसे जो शिकार थियो। सदर रईसी जे साथियुनि सां राब्ते में आहियूं, पर मौसम जी ख़राबी सबबि राब्तो करणु बि ॾुखियो बणियलु आहे। हेलीकॉप्टर हादसे खां पोइ सदर ऐं परॾेही वज़ीर जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। हादसे वारे हंधि ईंदड़ ख़बरूं ॻणती जोॻियूं आहिनि। सदर मुमलिकत ऐं वज़ीर आज़म जो ईरानी सदर जी सलामती लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। ईरानी सदर जी सलामती लाइ दुआ घुरायूं। सदर आसिफ अली ज़रदारी जो बयानु। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त असां जूं नेक ख़्वाहिशूं ईरानी सदर सां गॾु आहिनि। ईरानी सदर बाबति सुठी ख़बर जो इंतज़ारु आहे। आलमी मालियाती इदारे पाकिस्तान खां हिकु भेरो ॿीहर डूमोर जो मुतालबो करे छॾियो। IMF चयो आहे त पाकिस्तान अतरादू तौर करंट अकाउंट खसारो घटि न ॾेखारे। पाकिस्तान खे पंहिंजे नेट इंटरनेशनल इन्वेस्टमेंट पोज़ीशन मज़बूत करणी पवंदी। परॾेही ज़िम्मेवारियूं घटि करण जी ज़रूरत आहे। मजमूई कर्ज़े जे अदायगियुनि जूं वॾियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। दरामदी पाबंदियुनि लाइ इज़ाफ़ी पॉलिसी एडजस्टमेंट जी ज़रूरत पइजी सघे थी। बिश्केक हमलनि बाद पाकिस्तानी शागिर्दनि जी वापसी जो सिलसिलो जारी। 130 पाकिस्तानी शागिर्द वतन वापसि पहुची चुका। वधीक 540 पाकिस्तानी शागिर्द अॼु किर्गिस्तान खां ॾे वापसि पहुचंदा। परॾेही वज़ीर इसाक डार चयो आहे शागिर्दनि खे वापसि आणण लाइ हवाई फ़ौज जो हिकु जहाज़ बि किर्गिस्तान उमाणियो वेंदो। वज़ीर आज़म जी हिदायत ते किर्गिस्तान वियासीं पए, पर किर्गिज़ हुकूमत जी दरख़्वास्त ते दौरो मुलतवी कयोसीं। हमलनि में रुॻो 5 पाकिस्तानी शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि। किर्गिस्तान हुकूमत जो गैर मुल्की शागिर्दनि ते हमला रोकण में नाकामी जो एतिराफ़। किर्गिज़ नायब वज़ीर आज़म जो चवणु आहे त किर्गिज़ गैर मुल्की शागिर्दनि खे सिक्योरिटी फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी हुई। शागिर्दनि ते हमला कंदड़नि जी सुञाणप थी वई आहे। बिश्केक में शागिर्दनि ते तशद्दुद ऐं उन्हनि जे पंहिंजे वतन वापसी शुरू थियण बाद किर्गिस्तान यूनिवर्सिटियुनि जा इम्तिहान ऑनलाइन वठण जो ऐलान करे छॾियो। किर्गिस्तान जी तालीम वारी वज़ारत जो चवणु आहे त इम्तिहान ऑनलाइन वरिता वेंदा। फाइनल सेमेस्टर खां सवाइ समूरा शागिर्द वापसि ॾे वञी सघनि था। इम्तिहाननि जो शेड्यूल व्हाट्सएप ज़रिए उमाणियो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां किर्गिस्तान में मुक़ररु पाकिस्तानी सफ़ीर जो फ़ोन ते राब्तो। पाकिस्तानी सफ़ीर वज़ीर आज़म खे किर्गिस्तान जे नायब परॾेही वज़ीर सां थियल मुलाक़ात बाबति आगाह कयो। वज़ीर आज़म पारां ज़ख़्मी शागिर्दनि खे तर्जीह बुनियादनि ते पाकिस्तान पहुचाइण जी हिदायत। सिंध वासी 100 खां वधीक शागिर्द अञा ताईं किर्गिस्तान में फाथल। संदन वालिदैन सख़्त परेशान। उमरकोट वासी शागिर्दियाणी डॉक्टर वर्षा मेघवाड़, दड़े वासी शाहज़ेब भुट्टो, जुनैद मेमण, पनो आकिल वासी डॉक्टर शायान समेजो, उसामा माजिद कोराई, टंडे मोहम्मद खान वासी ॿ यासिर नवाज़, आसिफ नवाज़, सठियो ऐं नौशरफ फिरोज़ ज़िले जे 8 शागिर्दनि समेत सिंध जा 100 खां वधीक शागिर्द बिश्केक में पेश आयल वाक़िअनि बाद फाथल। शागिर्दनि जे वालिदैन पारां हुकूमत खे सिंधनि बचड़नि जी ॾे वापसीअ लाइ कोशिशूं तेज़ करण जी अपील। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी ऑस्ट्रेलिया जे डिफेंस फोर्सेस जे सरबराह जनरल एंगस कैम्पबेल सां मुलाक़ात। ॿिए तरफ़नि पेशेवराणे दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं। ISPR जो चवणु आहे त मुलाक़ात में आलमी ऐं इलाक़ाई सलामती जे मामलनि ऐं ॿिन्ही हथियारबंद फ़ौजनि विच में सहकार ते ॻाल्हियूं कयूं वयूं। मिलिट्री टू मिलिट्री ॿितरफ़े सहकार खे वधीक ड्रैग ॾियण जे गॾु ख़्वाहिश जो इज़हार। NA 148 मुल्तान ते थियल नंढी चूंड जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। पीपल्स पार्टी जो उम्मीदवार सैयद अली कासिम गिलानी खे 22,090 वोटनि सां ससी। सुनीता काउंसिल जो तैमूर अल्ताफ़ मलिक 11,000 वोटनि सां ॿिए नंबर ते। NA 148 यूसुफ रज़ा गिलानी जी सेनेट चेयरमैन बणजण बाद ख़ाली थी हुई। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा। तरक़ियाती मनसूबनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर लियारी एक्सप्रेस वे, जाम सादिक पुल, शाहराह नूरजहां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऐं ॿियनि मनसूबनि जो जाइज़ो वरितो। खेसि मुख़्तलिफ़ तरक़ियाती मनसूबनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वई।
मटियारी क़ौमी शाहराह ते ट्रालर जो वेन खे टक्कर, ॿ ॼणा फौत, केतिरा ई ज़ख़्मी। फौतन में अली अहमद मल्हा ऐं ज़ुल्फ़कार अली शामिल। इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त मुसाफ़िर वेन सखर खां हैदराबाद तरफ़ वञी रही हुई त हादसो पेश आयो। टंडरेजाम में मुड़ुस घरू अणबणत तां ज़ाल खे क़त्ल करे छॾियो, जवाबदार गिरफ़्तार। जवाबदार दीदार नमाज मकली वासण समी नारेजो खे तशद्दुद बाद क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि जवाबदार दीदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। मामले जी जांच कई पई वञे। फैज़गंज में झेड़े दौरान डंडा ऐं लॻण सबबि औरत मारिजी वई। झेड़ो ॻोठ ज़ाहिर राजपर में ख़ासि करे राजपर बिरादरी जे ॿिनि धुरनि में थियो। डंडा लॻण सबबि मिसमात पठाणी मारिजी वई। संदसि ॿ भाइर ज़ख़्मी। हिंगोरजा में फुर दौरान मुज़ाहिमत ते दुकानदार क़त्ल। हिंगोरजा स्टाप ते फौरन दुकानदार जावेद भुट्टो खां फुर करण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। वाक़े बाद जवाबदार फरार। इतला ते पुलिस पहुची मक़तूल जो लाश खणा इस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े बाद शहरी ख़ौफ़ में वरतल। कादिरपुर भरिसां सावन सुंदराणी तकरार तां अगवा बाद क़त्ल कयल नौजवान बहराम सावन जो मड़ ॻोठ ग़ुलाम मुस्तफ़ा सावन में मिटीअ माउ हवाले। गुज़िरियल ॾींहुं जवाबदारनि सावन सुंदराणी तकरार तां बहराम सावन खे क़त्ल करण बाद वीडियो सोशल मीडिया ते अपलोड कई हुई ऐं लाश ॾियण खां इनकार करे छॾियो हो। 17 कलाकनि ताईं कोशिशुनि खां पोइ जवाबदारनि लाश पुलिस हवाले कयो। ऐं कंडियारे भरिसां सेडा शाखमा नौजवान जो लाश हथ 30 वरनि जे नौजवान मुख़्तियार कलोड़ जो लाश असलान शादी हाल वटां हथ आयो। इतला ते पुलिस लाश शाखमा कढी सिविल इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मीरपुर ख़ासि भरिसां 9 मील मोरीअ वटि पुराणे शाखमा बि अणसुञातल शख़्स जो लाश हथ।